अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, मां आहियां तव्हांजो पंहिंजो कमर ज़मान हमलानी। तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV यूट्यूब चैनल। व्यूअर्स, अॼु असां ॻाल्हाईंदासूं कुझु ॾींहं पहिरियां ईद उल उज़वा ते रिलीज़ थींदड़ फिल्म जेका केटीन ते आई हुई, जंहिं फिल्म जो नालो हो अमर पारस। हिन फिल्म जी डायरेक्टरी रूबी अली कई आहे। दोस्तो, असां अॼु ॻाल्हाईंदासूं हिन फिल्म में थींदड़ कुझु ग़लतियुनि ते। दोस्तो, ही मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना के पर्सनल मिस्टेकूं आहिनि। इन करे ही वीडियो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ ठाहियो पियो वञे। दोस्तो, हिन फिल्म जी शुरूआति हितां थी हुई। रूबी अली पंहिंजे ॻोठ पई अचे ऐं रस्ते में ही शख़्स बांसुरी वॼाए रहियो आहे। दोस्तो, हाणे असां ॻाल्हाईंदासूं मिस्टेक नंबर 1 ते। अचो त मिस्टेक नंबर 1 ते रोशनी विझूं। दोस्तो, जीअं ई रूबी अली पंहिंजे ॻोठ जे वेझो पहुती ऐं हिते हिननि कार रोकी। जीअं तव्हां ॾिसी सघो था, कार जा शीशा बि लॉक आहिनि ऐं रूबी अली बांसुरी जो आवाज़ु ॿुधी बीह रही। हाणे मूंखे ॿुधायो त शीशा लॉक हुया त रूबी अली बांसुरी जो आवाज़ु कीअं ॿुधो? छा इहो जादू आहे या रूबी अलीअ खे शीशे खां ॿाहिरि बि आवाज़ु ॿुधण में ईंदो आहे? जीअं त तव्हांखे ख़बर आहे त कार जा दरवाज़ा ऐं शीशा लॉक हूंदा आहिनि त ॿाहिरियों आवाज़ु न आहे ॿुधबो। व्यूअर्स, हाणे असां रोशनी विझंदासूं मिस्टेक नंबर 2 ते। जीअं त व्यूअर्स, बांसुरी जो आवाज़ु ॿुधी हिकु वॾ घराणी यानी ॻोठ जी हिकु वॾेरी औरत हिकु अणॼातल शख़्स ॾांहुं ईअं ई दौड़ कई। वाओ, ईअं त आम ज़िंदगी में न आहे थींदो। चलो ठीकु आहे, हीअ हिकु फिल्म आहे त ईअं ई सही। त दोस्तो, हिते रूबी अली जी पायल किरी वई, जेका हीउ शख़्स खणणु अची रहियो आहे ऐं पायल हिन खणी बि वरिती। जॾहिं त रूबी अली वञे पई त हिन शख़्स खे हुनखे पायल वापसि करणु घुरिजे हा। ख़बर न आहे त कहिड़े इरादे सां हिन पायल पाण वटि रखी। इहो कमेंट में तव्हां पाण ॿुधाए सघो था असांखे। हीअ हुई मिस्टेक नंबर 3। हाणे अचूं था मिस्टेक नंबर 4 ते। हाणे रूबी अली घरु अचे पई। सभई हुनजे इस्तक़बाल में बीठा आहिनि। तव्हां ॿीहर ॾिसी सघो था त सभई सलाम पिया कनि। हाणे तव्हां हिन ब्लू कलर जे कपिड़े वारे खे गौर सां ॾिसो। सलाम ईअं पियो करे जहिड़ो रेसियाणी न को SSP आयो हुजे। वरी गौर सां ॾिसो संदसि ध्यानु किथे आहे। हाणे हिनखे केरु ॿुधाए त कार साम्हूं न पर पासे मां पई अचे। दोस्तो, हाणे अचूं था मिस्टेक नंबर 5 ते। दोस्तो, हीअ उहा मिस्टेक आहे जेका शुरू में आई ऐं मूंखां रहिजी वई। तव्हां ॾिसी सघो था त कार बिल्कुलु खंभे जे नज़दीक अची बीठी आहे। हिकु दफ़ो तव्हां ॿीहर ॾिसो त कार खंभे जे बिल्कुलु ई क़रीब अची बीठी आहे। इहो पुठियां खंभो आहे, बिल्कुलु इन जे क़रीब अची बीठी आहे। रूबी अली कार मां हिते लथी। उन खां पोइ जॾहिं रूबी अली वापसि कार तरफ़ वञी रही त बिल्कुलु खंभो कार जे पुठियां हो, बिल्कुलु ई क़रीब। तव्हां ॾिसी सघो था। दोस्तो, हिकु दफ़ो ॿीहर ॾिसो त खंभो बिल्कुलु कार जे पुठियां आहे। पोइ जॾहिं रूबी अली इन शख़्स सां मिलणु वञे पई त तव्हां ॾिसी सघो था त कार जे पुठियां को बि खंभो न आहे। बिल्कुलु ई खंभो ग़ाइबु थी चुको आहे। शायदि जादू आहे। दोस्तो, हाणे कुझु नज़दीकीअ सां ॾिसो त कार जे पुठियां को बि खंभो न आहे। खंभो हिन ग़ाइबु करे छॾियो आहे या खंभो कटी फिटो कयऊं या हिननि सीनी खे ॿिए हंधि ते रिकॉर्ड कयो आहे। तव्हां छा था चओ असांखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तो, हाणे अचूं था मिस्टेक नंबर 6 ते। दोस्तो, तव्हां ॾिसी सघो था त रूबी अली हिन रस्ते तां हिन शख़्स ॾांहुं वञी रही आहे। हिकु दफ़ो ॿीहर ॾिसो, हिन रस्ते तां लेफ़्ट साइड ते वञी रही आहे।
ऐं जॾहिं वापसी कार तरफ़ वञी रही आहे दोस्तो तव्हां ॾिसी सघो था त हाणे ॾिसो निहारे किरां पई, जॾहिं त हिनखे लेफ़्ट साइड ते निहारणो हो जिते हू शख़्स आहे, पर हीअ त साम्हूं पई निहारे, तव्हां ॾिसी सघो था। दोस्तो खंबे वारी जेका मिस्टेक तव्हांखे मूं ॿुधाई हुई, त हाणे ॾिसो खंबो बिल्कुलु कार जे पुठियां आहे। जॾहिं रूबी हुन शख़्स ॾांहुं वञी रही हुई तॾहिं खंबो ग़ाइबु हुयो। जॾहिं वापसि अची कार में वेठी आहे त तव्हां ॾिसी सघो था त खंबो बिल्कुलु कार जे पुठियां आहे। दोस्तो ही हुयो असांजो अॼोको वीडियो अमर पारस फिल्म ते। इंशाअल्लाह असां नेक्स्ट वीडियो बि हिन ते ज़रूरु ठाहींदासूं। अञा हिन फिल्म में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि जेके रहियलूं आहिनि। इंशाअल्लाह मां ॿीहर वीडियो ज़रूरु ठाहींदुसि। मुंहिंजी गुज़ारिश तव्हां खां इहा आहे त जेके मुंहिंजे चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा त जीअं अॻियां तव्हांखे अहिड़ा वीडियो मुहैया थी सघनि। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं पंहिंजे दोस्त क़मर ज़मान हमराणी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।